के पारे थी अल्लाह ताला जी अजीम तकलीफ है सजड़ा इंसान है के आलासी विसरे है तनी के वतन जनी विसरियो साथियों ता सबनी उस्ताद ने शागिर्दन के अस्सलाम वालेकुम जी सिंधी बोली जी ता असाई तवा सभी सिंध जी सकाफत एकता जो ॾियारो मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं उन करे हर तेरो गुलाब जे गुल जी महकी रही आहे साथी यकीनन अॼु जो ॾींहुं ईद जे ॾियारे खां घटि न आहे पर मां चाहियां थो त अॼु ख़ुशी जे ॻाल्हियुनि सां गॾु अॼु सिंध जे मौजूदा मसइलनि ते बि थोरो थोरो ॻाल्हाइजे हूअं त सिंध तमामु शाहूकार ऐं अमीर तरीन मुल्क आहे पर सिंध जा माण्हू तमामु ग़रीब आहिनि असां वटि तालीम कोन्हे असां वटि दरिया हूंदे बि वञण लाइ पाणी कोन्हे असां वटि रोड रस्ता सुठा न आहिनि असां वटि बेरोज़गारी तमामु घणी आहे वग़ैरह वग़ैरह अहिड़ा हज़ारे मसइला आहिनि जिन खे सिंधी माण्हू मुंहुं ॾेई रहिया आहिनि उन जो सभु हुक्मराननि जी नाअहली खां सवाइ ॿियो कहिड़ो थी सघे थो आख़िर असां ते ग़ुलामी जा ककर केसि ताईं था हलंदा बस आउं शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि अलाह इहे महोए जो पढ़जे किताबनि में त हुई का सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली विश यू ऑल द